नमस्ते सिंधी दोस्तों, सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी जो हार्दिक हार्दिक स्वागत है। हींअर पाण भावनगर जे ते यूनिवर्सिटी ग्राउंड में मौजूद आहियूं। अॼु ते 2 ॾींहंनि खां वठी सिंधी समाज जे अलॻि अलॻि शहरनि जी टीमुनि जे विच में क्रिकेट टूर्नामेंट जो ज़बरदस्त आयोजन कयो वियो आहे। गुज़िरियल अनेक सालनि खां वठी हिते क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन थींदो रहंदो आहे। भावनगर शहर में अलॻि अलॻि शहरनि जूं टीमूं ऐं भावनगर जी टीमूं ईअं गॾु थी करे अॼु बि 12 टीमुनि जे विच में हिते आयोजन थियल आहे। हींअर फाइनल मैच जो दृश्य मां तव्हांखे चाहींदुमि, असांजा कैमरामैन सुमित भाई आहूजा असां सां गॾु आहिनि, उहो तव्हांखे फाइनल मैच जेकी हली रही आहे उहो तव्हांखे मैच ॾेखारींदा ऐं थोरो अॼु जी हिन टूर्नामेंट जे बारे में पाण ॼाणण जी कोशिशि कंदासीं। त हींअर मूंसां गॾु जेके मौजूदु आहिनि हिन स्पर्धा जा अॼु जा जेके आयोजक आहे राजावीर 11 टीम, उन इहो सॼो आयोजन कयो आहे। उन जा जेके कैप्टन आहिनि हिन प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र ऐं उन्हनि जी सॼी टीम, त राजावीर 11 मां निर्मल भाई हासेजा मूंसां गॾु आहिनि। मां चाहींदुमि निर्मल भाई तव्हां ॿुधायो कीअं एक्सपीरियंस रहियो इहो आयोजन करण जो। आयोजन करण में असांखे ॾाढो एक्सपीरियंस सुठो लॻो अने 10 साल कंदा रहंदा आहियूं ऐं 10 साल हरदम मज़ा ईंदी आहे। अने वारगाम खां जेतिरा बि खिलाड़ी इन बहाने पाण मिलूं कयूं मौज कयूं एंजॉय कयूं, ॾाढी मज़ा ईंदी आहे। अने बेस्ट आयोजन आहे इहो। अने हर सिटीअ जा आयोजन कंदा आहिनि। वेरावल आहे, जामनगर आहे, राजकोट आहे, तंहिंखां पोइ अहमदाबाद आहे, बड़ौदा आहे, गोधरा आहे, आदिपुर आहे, सभु टीमुनि जो हिन में भाग वठो वेंदो आहे। ऐं अॻियां बि असां हर साल इहो आयोजन कंदा रहंदासीं ने कंदा रहंदासीं आयोजन। थैंक यू निर्मल भाई। हींअर कहिड़े टोटल भावनगर जूं 5 टीमूं ऐं तव्हां 7 शहर ॿिया ॿुधाया, हीअं 12 टीमुनि जे विच में कल्ह खां वठी हिते स्पर्धा जो आयोजन थियल हो। हींअर जेकी फाइनल मैच हली रही आहे उहो कहिड़ी कहिड़ी टीम जे विच में आहे? हिन महिल जेकी आयोजन चालू रही आहे, हिकु वेरावल टीम आहे जेको गए साल उहा चैंपियन थी हुई, अने जामनगर आहे। हिन ॿिन्ही जो फाइनल रमियो वियो आहे हाणे। ऐं फर्स्ट बैटिंग आहे असांजी वेरावल जी अने सेकंड बैटिंग आहे उहा जामनगर जी आहे। अच्छा, जामनगर ऐं वेरावल जे विच में हींअर स्पर्धा हली रही आहे। 2 ॾींहंनि में जेकियूं लीग मैचूं ऐं सेमीफाइनल ऐं फाइनल जेकी हींअर मैच हली रही आहे उनमें भावनगर जूं 2 टीमूं त कान आहिनि। भावनगर मां थियल खां पोइ बि मूंखे ईअं लॻे थो, तव्हांखे चई रहियो आहियां, पर वेरावल ऐं जामनगर जे विच में हींअर स्पर्धा आहे फाइनल मैच जीतण लाइ, चैंपियन थियण लाइ हींअर स्पर्धा चालू आहे। हींअर त जो तव्हांखे लुक ॾेखारणु चाहींदुमि, मां सुमित भाई खे चवंदुमि तव्हांखे जेको आहे ऑडियंस बि थोरो ज़बरदस्त अॼु माहौल ठहियल आहे। हींअर जेको हुते प्रोग्राम आहे, अहिड़ो सिंधी समाज जो प्रोग्राम हर हमेशह हींअर छिलनि 5-7 सालनि खां वठी नियमितपणे इहा सॼी टूर्नामेंट जो आयोजन हिते थींदो आहे। थोरा साल अॻु हिकिड़ी संस्था द्वारा भावनगर सिंधी समाज युवा संगठन बि इहो आयोजन कयल आहे ऐं राजावीर 11 टीम तरफ़ां इहो आयोजन हींअर हली रहियो आहे। SPL 3 जंहिंजो नालो हिते असां हिन टूर्नामेंट जो ॾिनल आहे, सिंधी प्रीमियर लीग 3। तव्हां ॾिसंदा थोरी देरि में ऑडियंस त हींअर जाम वेठल आहे, पर थोरी देरि में जेकी विजेता टीम आहे उहो चैंपियन थींदी। इन खां पोइ उन्हनि खे सुठे नमूने ट्रॉफी सां उन्हनि जो सन्मान कयो वेंदो ऐं ॾाढे सुठे नमूने इहा स्पर्धा जो आयोजन थियल आहे। तव्हांखे हीअ हींअर एक्चुअल यूट्यूब जी हिकु न्यूज़ जेकी चैनल आहे उन ते लाइव हली रही आहे, क्रिक हीरोज़ ते बि लाइव हली रही आहे। सॼे सिंधी समाज जो गौरव आहे, हिननि जी हिकिड़ी अभिलाषा आहे कि असांजो सॼो सिंधी समाज हिकु थी करे रहे ऐं कीअं हिन असां सभु युवाननि खे अॻिते कयूं ऐं गॾु थी करे अहिड़े नमूने क्रिकेट जे माध्यम सां या स्पोर्ट्स जे माध्यम सां बि गॾु थी करे असां किथे न किथे गॾजंदा रहूं ऐं गॾिजी करे समाज खे अॻियां आणण में कुझु पहिरियों पंहिंजो अदा कयूं। क्रिकेट जे बहाने बि पंहिंजो समाज गॾु थिए। अॼु जी जेकी सिंधी प्रीमियर लीग आहे उनजो जेको कप जो नालो रखियो आहे उहो आहे महादेव कप 2021। त ॾाढे सुठे माहौल में इहा क्रिकेट टूर्नामेंट हली रही आहे। थोरी देरि में बसि हाणे रिज़ल्ट अचण वारो आहे। वरी मां निर्मल भाई खां पुछणु चाहींदुमि, निर्मल भाई ॿुधायो कुझु। हीउ जेको आयोजन आहे 3 सालनि खां आयोजन असां कंदा रहिया आहियूं। अने पहिलां असांजा युवा संगठन जा सिंधी भाउर कंदा हुआ, उन्हनि खां पोइ 3 सालनि खां असां इहो आयोजन कंदा आहियूं। हिन वेले महादेव कप 3 आहे, 10 साल जीअं कंदा रहंदासीं, हरदम कंदा रह। ऐं SPL 4 ईंदड़ साल बि कंदासीं। हिन वेले जेकी विजेता वेरावल जी टीम आहे ॾाढी सुठी महिनत करे रही आहे। मां सम्झा थो हिन वेले उन जी बि शक्यता आहे चैंपियन जी। वेरावल लास्ट ईयर बि हिते विजेता थी हुई। वेरावल वारा अची करे मच्छियूं भला खाई करे धमाका कनि था ऐं अॼु वरी हिकिड़ो धमाको कनि, अहिड़ी पूरी शक्यता आहे। त हींअर छा थियो, हींअर मैच कंप्लीट? अच्छा, वेरावल जी पहिरीं बैटिंग हुई, 10 ओवरनि में फाइनल मैच जेकी हली रही आहे उनमें 82 रन्स
10 ओवरनि में वेरावल जी टीम कया आहिनि हींअर थोरी देरि अॻु छक्का लॻी रहिया ज़बरदस्त। ऐं हाणे बसि फाइनल मैच जो जेको ॿियों जेको सेकेंड इनिंग चालू थींदी ऐं जामनगर बैटिंग में ईंदी। इन खां पोइ अॼु जी मैच जो रिजल्ट अची वेंदो। तव्हांखे इहे न्यूज़ असां ॿुधाए रहिया आहियूं। सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ यूट्यूब चैनल, असांजी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हाँ, इन्हनि जा कुझु टूर्नामेंट जा स्पॉन्सर्स भी आहिनि, प्लस जीन्स एंड कॉटन, S9 रेस, डी गुरुस, SR रेडीमेड, मास्टर व्यू, विवो सिटी, बर्ड बॉय, मास्टर मयूर, विनय डिटर्जेंट, के मॉल, महादेव ट्रेडर्स, गणेश ऐं साईं क्रिएशंस, ये इन्हनि जा स्पॉन्सर आहिनि। इन्हनि सभिनी खे बि धन्यवाद आहे। ये समाज जे कमनि में हर हमेशह गॾु रहंदा आहिनि ऐं ईअं गॾु रहंदा। थैंक यू वेरी मच। वरी थोड़ी देर में तव्हांखे गॾु असां हिन वीडियो में जेको हुननि जो फाइनल जेको प्रोग्राम थींदो उहो बि गॾु असां ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल।